शाइर पारां माना पछताव, रिग्रेट, उन खां अलावा यादुनि खे कंहिंखे सारण जो, कंहिंखे सॾु करण जो ऐं कंहिंखे अहिड़े लम्हे में सॾु करण जो उन तजुर्बे मां बि गुज़रे थो शाइर अयाज़ खलील चिंजणी जो हीउ सॼो गज़ल जेकॾहिं अव्हांखे ॿुधायां त अव्हां बि शायदि उन कैफ़ियत मां गुज़रो, उन तजुर्बे मां गुज़रो ऐं maybe possible you may also recall your own experiences of regret, of different experiences, bitter experiences of life. मिसाल जे तौरु शाइर अयाज़ खलील चिंजणी चवे थो त तमामु ख़ूबसूरत गज़ल आहे। मूंखे पर्सनली हीअ गज़ल इन सॼे किताब मंझां ॾाढो वणियो बि आहे ऐं इंतिहाई सराही महसूसु करे रहियो आहियां जो अव्हां सां हीअ गज़ल हिन लम्हे में हिते वंड बि करे रहियो आहियां। अयाज़ खलील चिंजणी चवे थो त टिड़ियल गुल हुयासीं तॾहिं कोन आहे, टिड़ियल गुल हुआसीं तॾहिं कोन आहे, जॾहिं पैसे कयासीं तॾहिं कोन आहे, उदासियूं उबासियूं असां सां रहियूं आहिनि, जॾहिं थे शिनासीं तॾहिं कोन आहे, टिड़ियल गुल हुआसीं तॾहिं कोन आहे, जॾहिं पैसे कयासीं तॾहिं कोन आहे, अखियुनि में असांजे वहिया मींहं सावण, अखियुनि में असांजे वहिया मींहं सावण, गलनि भर पुसियासीं तॾहिं कोन आहे, अव्हांजा हसीन ख्वाब थी ख्वाब विया, अव्हांजा हसीन ख्वाब थी ख्वाब विया, अकेला रहियासीं तॾहिं कोन आहे, टिड़ियल गुल हुआसीं तॾहिं कोन आहे, जॾहिं पैसे कयासीं तॾहिं कोन आहे, ही मंज़र ही मेला ही सारा नज़ारा, ही मंज़र ही मेला ही सारा नज़ारा, पे तन्हा ॾिठासीं तॾहिं कोन आहे, अव्हांखे करे यादि अयाज़ तड़पियो, जो तड़पी रुनासीं तॾहिं कोन आहे, टिड़ियल गुल हुआसीं तॾहिं कोन आहे, जॾहिं पैसे कयासीं तॾहिं कोन आहे। ऐं नाज़रीन उन खां अलावा हिन किताब